अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली कार में छियानी रिपोर्ट जवार से जुल्फ़कार अली शाह में छियानी लग गोट लेड नगर खान चांडियो जो मशहूर माल जो वापारी मौजूद शख्सियत सोभान खान चांडियो अचानक दिल जो अटैक पवण सबब इन फ़ानी दुनिया में लाडाणो करे वियो जंहिंजी अचानक विछोड़ ते संदसि घर में कोहराम मची वियो हर तरफ़ सोग जो माहौल छाइजी वियो। उन मौक़े ते उतां जे ॻोठ ऐं पूरे ज़िले के मुख़्तलिफ़ शहरनि मां वापारियुनि वीचार वंडींदे चयो त सोभान अली चांडियो तमामु बहितरीन तबियत जो मालिक खिलणो ख़ुश मिजाज़ माण्हू हो जंहिंजी अचानक विछोड़ ते असां दोस्त भाइरनि ऐं घर भातियुनि समेत आसपास जे माण्हुनि खे दिली सदमो पहुतो आहे। जंहिंजी जनाज़ा नमाज़ में माण्हुनि जे वॾे अंग शिरकत कई, जंहिंमें सियासी समाजी साफ़िन आसपास जे माण्हुनि ऐं वापारियुनि वॾे अंग में शिरकत कई। जंहिंजी जनाज़ा नमाज़ खां पोइ समय आलियुनि अखियुनि सां पंहिंजे अबाणी क़ब्रिस्तान सैद मौसूम शाह लेट नगर खान चांडियो में मिटी मां हवाले कयो वियो। उन खां पोइ उन जे तॾे ते संदसि भाउ दोसन खान चांडियो ऐं फर्ज़ंद रोशन अली चांडियो ऐं उन जे पोइरनि सां ताज़ियत जो सिलसिलो पिणु जारी आहे।